बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त तव्हां मीडिया जे दोस्तनि जी महिरबानी आहे ऐं असांजी ज़िमेदारी आहे एज़ ए सिटीज़न बि चेयरमैन बि त असां मुख़्तलिफ़ इशूज़ खे हाईलाइट बि कयूं ऐं उन्हनि ते कमु बि कयूं। सो असांजा जेके गैप्स हुयूं हिन स्कूल में असां आयासीं ऐं प्रिंसिपल खे असां एग्री कयोसीं त स्पोर्ट्स गाला कयो ऐं जंहिंमें तालीम जो हिसो आहे, ॿार बि अचनि ऐं उनजी जेके उहो माण्हू आहिनि उन्हनि जा पेरेंट्स बि घुरायो, नोटेबल बि घुरायो, काउंसलर बि घुरायो त जीअं स्कूल जीअं माज़ीअ में असांजो स्कूल रहियो आहे हायर सेकेंडरी स्कूल पिरियालो, गुलनि जो स्कूल हुयो, पढ़ाई जो स्कूल हुयो, रांदियुनि जो स्कूल हुयो, उहो स्कूल तबाही जे किनारे ते वञी पुॻो आहे। हिन जी जेकॾहिं असां मालिकी न कंदासीं त केरु कंदो। हलो माज़ीअ खां सबक़ु सिखंदे असां ज़ीरो खां शुरू था कयूं, हिन स्कूल खे ऑन कनि हिन जा पेरेंट्स जंहिंजा ॿार खेॾनि था अचनि ऐं असां हीअ स्पोर्ट्स गाला न सिर्फ़ु हिते करायो आहे पर इनशाला हर साल इहो थींदो रहंदो ऐं ॿियूं बि एक्टिविटीज़ असां हिन स्कूल में कराईंदा रहंदासीं ऐं एजुकेशन खे नज़र में रखंदे असां साईं जावेद अली शाह जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं अब्दुल क़दीर अंसारी साहिबु, साईं सजाद मीरानी साहिबु ऐं असां कोशिशि करे इन हायर सेकेंडरी जी बि बिल्डिंग तयारु थिए थी ऐं नवां स्कूल ॿिया आहिनि जेके प्राइमरी स्कूल आहिनि जिन जी बिल्डिंगूं टाउन में थियनि थियूं ऐं वधि में वधि असांजी टाउन कमेटी आहे जंहिंमें एजुकेशन ते कमु थिए थो ऐं बिल्डिंगूं ठहनि थियूं ऐं असां कोशिशि आहे त हिन खे अञा बहितर कयूं। त हीअ स्पोर्ट्स गाला करायो, हिन खां पोइ साइंस मेला कराईंदासीं जीअं सोशल एक्टिविटीज़ थियनि था ऐं माण्हू अचनि, हिन खे स्कूल खे उहो ई गुलज़ारी बि कराईंदासीं, स्पोर्ट्समैन बि पैदा कंदासीं, सोशल वर्कर बि पैदा कंदासीं ऐं ऑफिसर बि पैदा कंदासीं। तॾहिं थींदो इहो सभु कुझु जॾहिं असां सां सभु शहरी सभु माण्हू साथ ॾींदा। प्रिंसिपल अकेलो हुजे या चेयरमैन अकेलो हुजे कुझु नथो करे सघे जेसीं ताईं असां सभु गॾु। अच्छा, कुझु साईं माण्हुनि जूं शिकायतूं बि हुयूं त हिन नई बिल्डिंग में शुक्र अलहमदिल्ला हाई स्कूल जेको आहे हायर सेकेंडरी स्कूल बिल्डिंग अची वई आहे जेका UK या US कंपनी जेको ठाहिनि थियूं ॿाहिरी मुल्कनि जूं, ऐं उन में जेको क़दीम पुराणो जेको काठ हुयो, वण हुया पोखियल, उहे बिना जवाब हिकिड़ो काठियूं कटरायूं, कुझु अनासरनि जो चवण आहे त विकिरो बि कयूं वयूं आहिनि, कुझु विकिरो करण जूं तयारियूं आहिनि। उन बाबति तव्हांखे हिकिड़ी कमेटीअ में शामिलु कयो वियो त असांखे रिपोर्ट ॾियो, उन बाबति तव्हां छा कंदो? सर, उहा कमेटी असां फॉर्म कई आहे पंहिंजे काउंसलरनि जे नाले ते। 2 काउंसलर असां 3 उन में रखिया आहिनि, हिकु 2 नोटेबल बि रखियो आहे जंहिं ज़मीन ॾिनी अली ख़ान डालेट, उन्हनि जो ख़ानदान जो फ़र्द बि रखियो आहे त वञी उन्हनि जी इंक्वायरी कयो वाक़ई जेकॾहिं वण वढिया विया आहिनि ऐं उनखे विकियो वियो आहे त इहो वॾो ॾोह आहे ऐं जंहिं बि इहो ॾोह कयो हुनखे सज़ा मिलणु घुरिजे। ऐं जेका स्कूल जी बिल्डिंग ठहे पई उते वण हुया, ज़ाहिर आहे वण कटण जा सबब हुया, 2 ऑप्शन हुया, या त हीअ बिल्डिंग ठाहियूं या वण कटियूं। असां बहितर इहा सलाह कई त वणनि खे कटे इन्हनि खे वरी कंहिं तरीक़े सां SMC जेका ठहियलु आहे या जेके एजुकेशन जा ऑफिसर आहिनि शहरनि खे इन्वॉल्व करे इन्हनि जी जेकॾहिं नीलामी कंदो ऐं उनजी बजट ऐं स्कूल ते ख़र्चु कंदो त बहितर थींदो। पर जेकॾहिं गैर क़ानूनी थी आहे, मूंखे शिकायतूं पुॻियूं, असां प्रिंसिपल खे बि उन में ऑन बोर्ड रखियो आहे त उहा असांखे रिपोर्ट अचे त उहे वण कटिया आहिनि त विया काॾे ऐं जे विया आहिनि त छो विया आहिनि, उन ते इनशाला असां तव्हांखे ब्रीफिंग ॾींदासीं। बाक़ी कुझु मिस इंफॉर्मेशन्स बि इलाही हलनि थियूं त माना हीअं थियो हूअं थियो, उन्हनि खे तवजा न ॾियो ऐं हक़ीक़तुनि ते अचो। हक़ीक़तूं इहे आहिनि त स्कूल खे बहितर कयूं, तालीम खे बहितर कयूं, हितां असां साइंसदान पैदा कयूं, हितां असां स्पोर्ट्समैन पैदा कयूं, हितां साईं गौसल शाह पैदा थियो, हितां DPR साहिबु पैदा थियो, हितां साईं चवां तव्हांजो जस्टिस अब्दुल हमीद डोगर पैदा थियो, साईं निसार सिद्दीकी साहिबु पैदा थियो, जंहिं वञी पूरी सिंध में वञी असांजो पाकिस्तान लेवल ते नालो रोशन कयो। छो न हिन स्कूल मां वरी ॿार पैदा थिया? उहे तॾहिं थींदा जॾहिं असां उस्ताद, असांजा पेरेंट्स, असांजी SMC, असां सभु गॾिजी हिन स्कूल खे पंहिंजो कंदासीं। बाक़ी वणनि जी जेका ज़्यादती थी आहे उनजी टीम इंक्वायरी हले थी, जेका रिपोर्ट हुई तव्हांखे इनशाला। महिरबानी।